बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आया उस्ताद अब्दुल गफ़ार तहां ॾिसी रहा मुझो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नए वीडियो से अगर तहां जी खिदमत में। दोस्तों अज यूनिट 4.2 पढ़ंदासीं दर्जे चौथे मां, जंहिंजो उनवान है रीडिंग लैंड रिफॉर्म्स। तहां दोस्तन की गुजारिश है जेकॾहिं चैनल ते नवां आहियो चैनल के सब्सक्राइब, वीडियो के लाइक शेयर ऐं पंहिंजी कीमती राय खां असांखे ज़रूरु आगाह कंदा। हलूं था सबक जी तरफ़। 4.2 4 ॾहाई 2 रीडिंग पढ़ण लैंड रिफॉर्म्स ज़मीनी इस्लाहात। नंबर फर्स्ट, दीज आर माउंटेन्स एंड हिल। ही जबल ऐं टकरियूं आहिनि। दे आर हाई अबव द ग्राउंड। इहे ज़मीन खां तमामु मथे आहिनि। अ माउंटेन इज़ हायर एंड स्टीपर देन अ हिल। हिकु जबल टकरीअ खां तिराखड़ो ऐं तमामु ऊचो हूंदो आहे। Some mountains have trees growing on their sides and some are barren. कुछ जबलन ते ॿिन्ही पासनि ते वण पैदा थींदा आहिनि ऐं कुझु वीरान हूंदा आहिनि। The high mountains have snow on their peaks. किन जबलनि जे चोटियुनि ते बर्फ़ थींदी आहे। The highest peaks in the world आर माउंट एवरेस्ट। दुनिया जी ऊंची चोटी माउंट एवरेस्ट आहे। एंड केटू आहे। माउंट एवरेस्ट इज़ इन नेपाल एंड केटू इज़ इन पाकिस्तान। माउंट एवरेस्ट नेपाल में आहे ऐं केटू पाकिस्तान में आहे। नंबर 2, द वाटर फ्लोज फास्ट डाउन अ हिल और अ माउंटेन। पानी टकरीअ या जबल तां हेठि तेज़ लहे थो। दिस इज़ अ रिवर विच हैज़ फ्रेश वाटर। ही हिकु दरिया आहे जंहिंमें ताज़ो पाणी आहे। अ रिवर इज़ ब्रॉडर देन ए स्ट्रीम। दरियाह वाह खां वेकिरो आहे। एज द रिवर फ्लोज डाउन ऑन द प्लान्स इट गेन्स मोर वाटर फ्रॉम अदर स्ट्रीम्स, रिवर्स, स्प्रिंग्स, रेनफॉल एंड अदर वाटर सोर्सिस। जीअं दरिया मैदाननि में हेठि लहंदो आहे, उहो वाहनि, दरियाउनि, चश्मनि, बरसातनि ऐं ॿियनि पाणीनि जे वसीलनि मां पाणी हासिल कंदो आहे। वेन स्मॉल रिवर्स जॉइन टुगेदर दे मेक ए लार्ज रिवर सच एज द रिवर इंडस इन पाकिस्तान एंड द रिवर नील इन इजिप्ट। जॾहिं नंढा दरिया गॾिबा आहिनि त उहे वॾो दरियाह ठाहींदा आहिनि, जीअं पाकिस्तान में सिंधु दरिया ऐं मिस्र में नील दरिया। नंबर 3, रिवर्स गिव अस वाटर फॉर ड्रिंकिंग, कुकिंग, वॉशिंग एंड फॉर वाटरिंग आवर फील्ड्स। नंबर 3, दरिया असांखे पीअण, पचाइण, धोइण ऐं ज़मीन खे पाणी ॾियण लाइ पाणी ॾिए थो। दे हैव अ लॉट ऑफ फिशिज। उन्हनि में तमामु घणियूं मच्छियूं हूंदियूं आहिनि। पीपुल फिश अलॉन्ग द बैंक ऑफ रिवर्स। माण्हू दरिया जे किनारे ते मच्छी मारींदा आहिनि। दे यूज़ रोविंग बोट्स एंड फ्रीज टू क्रॉस द रिवर। उहे बादबानी ॿेड़ियूं ऐं ॿेड़ा दरिया खे पार करण लाइ इस्तेमालु कंदा आहिनि। इफ़ द वाटर ओवरफ्लोज फ्रॉम द बैंक ऑफ अ रिवर इट कैन कॉज फ्लड्स। जेकॾहिं पाणी दरिया जे किनारे तां उथली पवंदो आहे त उहो ॿोॾ जो सबबु बणिबो। नंबर 4, दिस इज़ द माउथ ऑफ द रिवर, द प्लेस वेयर इट स्लोली फ्लोज इनटू द सी। नंबर 4, ही दरिया जो मुंहुं आहे। इहा जाइ जिते उहो आहिस्ते दरिया में छोड़ कंदो आहे। द रिवर इंडस फॉल्स इनटू द अर्बन सी। सिंधु दरिया अरबी समुंड में छोड़ कंदो आहे। डू यू नो दैट सीज एंड ओशन्स हैव साल्टी वाटर। छा तव्हांखे ख़बर आहे त समुंड में
खारो पाणी थींदो आहे। सीज़ आर स्मॉलर देन ओशन्स, समुंड बहरनि खां नंढा थींदा आहिनि। नंबर 5, हेयर इज़ अ बिग सीपोर्ट वेयर द सी वाटर इज़ डीप। ही हिकु वॾो बंदरगाह आहे जिते सामूंडी पाणी गहरो आहे। यू कैन सी सम ह्यूज कार्गो शिप्स हेयर। तव्हां हिते ॾिसी सघो था वॾा कार्गो शिप। केरिन्स आर लोडिंग थिंग्स ऑन द शिप्स। केरीन ॿेड़नि ते सामान लोड करे रहिया आहिनि। पाकिस्तान हैज़ 3 मेन पोर्ट्स। पाकिस्तान जा 3 मुख्य बंदरगाह आहिनि। द कराची पोर्ट, कराची बंदरगाह, पोर्ट कासिम, कासिम बंदरगाह एंड द गवादर पोर्ट ऐं गवादर बंदरगाह। द कराची पोर्ट इज़ बिगर देन द अदर 2 पोर्ट्स। कराची बंदरगाह ॿियनि 2 बंदरगाहनि खां वॾो आहे।